नाज़रीन तव्हांखे ब्रेकिंग न्यूज़ ॾेई रहिया आहियूं त वफ़ाक़ी हुकूमत IMF जो हिकु ॿियो मुतालबो साम्हूं रखंदे सरकारी मुलाज़मनि जी पेंशन जो दरोबार ख़त्म करण लाइ नए रज़ाकाराना पेंशन स्कीम तयारु करे वरिती आहे। नाणे वारी वज़ारत जे ज़रियनि मूजिबि नई पेंशन स्कीम सिक्योरिटी एंड एक्सचेंज कमीशन तयारु कई आहे, जे तहत नवनि सरकारी मुलाज़मनि खे सरकारी पेंशन बदिरां रज़ाकाराना पेंशन स्कीम ॾिनी वेंदी। वफ़ाक़ी हुकूमत सरकारी मुलाज़मनि खे संदन मर्ज़ी सां नई स्कीम में मुंतक़िल करे सघे थी। SACP नई स्कीम के सरकारी ऐं ख़ानगी शोबनि में लागू करण जी तजवीज़ ॾिनी आहे। निजी शोबे हिन वक़्तु मुलाज़मनि खे प्रोविडेंट फंड जा ग्रेजुएटी जी सहूलियत फ़राहम करे रहियो आहे। SACP सिफ़ारिश कई आहे त प्राइवेट सेक्टर मुलाज़मनि खे सिर्फ़ रज़ाकाराना पेंशन स्कीम फ़राहम करे। इन स्कीम तहत मुलाज़मनि जी पेंशन जी सहूलियत नौकरी जे बदिले जी सूरत में भी जारी रहंदी। हिन वक़्तु मुल्क में 43 पेंशन फंड कम करे रहिया आहिनि। इन्हनि फंडनि में 61 अरब रुपयनि जी सीड़पकारी कई वई आहे। ख़बर पख्तूनख्वा हुकूमत पहिरियों भेरो 2 साल अॻु पेंशन फंड में सीड़पकारी कई ऐं हिन वक़्तु सूबाई सरकारी मुलाज़मनि जा 21 पेंशन फंड कम करे रहिया आहिनि। पंजाब हुकूमत मुलाज़मनि लाइ रज़ाकाराना पेंशन स्कीम भी शुरू करण वारी आहे।